साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो मज़लूमन जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां, जिते सियासत इबादत के बजाय तिजारत बणिजी वञे, जिते मंशात फ़रोशी जे कारोबार के ऐब न समझिजे, जिते जुआ जा अड्डा हलाइजनि त उनखे को बि गुनाह न समझिजे, जिते ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं सूद जे कारोबार के का बि मलामत पंहिंजो पाण जे मथां न समझिजे, जिते कूड़ ॻाल्हाइणु ऐब न हुजे, जिते कूड़ वारा माण्हू अक्सरियत में हुजनि, जिते हर रोज़ घटि में घटि 100 माण्हू 1000 कूड़ ॻाल्हाइनि त उहे मुआशरा तरक़ी न पर तनज़ुल जे तरफ़ ॾे वेंदा। हिन वक़्तु बदकिस्मती इहा आहे त जेको बि माण्हू सियासत थो करे त हितां जी पार्टी जा सरबराह उनखे चवनि था, बाबा पार्टी जी टिकट तॾहिं तोखे ॾींदासीं जॾहिं 20 करोड़ ॾींदे, 40 करोड़ ॾींदे, 50 करोड़ ॾींदे। जेतिरी वॾी पार्टी मज़बूत पार्टी इलेक्शन में खटण जा वधीक चांस, उहा वधीक डिमांड थी करे ऐं उन खां पैसा वठण खां पोइ उनखे चवनि था हाणे तूं वञी यल चर, माण्हू मार, माण्हू अगवा कराए, माण्हुनि खां भुंग वठ, माण्हू खे चओ मंशा जो कारोबार करने, पुलिस खे चओ त जुआ जा अड्डा हलाइनि, पुलिस खे चओ त फहाशी जा अड्डा हलाइनि, हितां जे सभिनी माण्हू खे चओ पुलिस सां गॾोगॾु हितां जे सहाफ़ियुनि जो बि वात बंदि कर, उन्हनि खे बि पेमेंट ॾींदो रहो त तुंहिंजे ख़िलाफ़ु पुलिस जे ख़िलाफ़ु केर बि न ॻाल्हाईंदो। पोइ उतां तव्हां कमायो पैसा, जॾहिं तव्हां एतिरा पैसा कमाए ईंदो त पोइ सुभाणे इलेक्शन में वरी असांखे टिकट ॾियण जे लाइ तव्हां वटि पैसा हूंदा ऐं पैसा एतिरा हूंदव वरी तव्हांखे 20 करोड़ खां 50 करोड़ इलेक्शन में खटण जे लाइ बि तव्हांखे खपनि, छो त असांखे MP MLA जी सीट खपे, तंहिंजे करे त असां गवर्नमेंट ठाहींदासीं। हाणे हीउ सॼो सिलसिलो हले थो कारोबार जो। बाबा अॻे त दुकानदारी कारोबार हो, हाणे सियासत में दुकान आहे, हाणे सियासत खे बि मंशात जे कारोबार वांगुरु कयो अथनि, जिस्म फ़रोशी जे कारोबार वांगुरु कयो अथनि, ज़मीर फ़रोशी जे कारोबार वांगुरु कयो अथनि, ज़हन फ़रोशी जे कारोबार वांगुरु कयो अथनि। अकुल ऐं तदब्बर जे सभिनी जेके रोशन पहलू आहिनि उनखे बर्बाद करण जे लाइ हिन वक़्तु माण्हुनि खे मायूस कयो अथनि। जेको माण्हू सियासत जी थो ॻाल्हि करे त ॿियो त हुनखे चए मूंसां सियासत न कर। बाबा जेसि ताईं तव्हां सियासत न कंदव त हीउ मुल्क कीअं तरक़ी कंदो? जॾहिं तालीमी इदारनि में सियासत हूंदी हुई त उतां जा वॾा वॾा सुठा ज़हीन इंसान पैदा थींदा हुया, सोशलिस्ट अॻवान, कम्यूनिस्ट अॻवान, नेशनलिस्ट अॻवान, प्रोलेटारिया डिक्टेटरशिप जी फेवर करण वारा अॻवान, मज़दूरनि यूनियन जूं जेकी उहे आगाही ॾियण वारा उतां जा नौजवान निकिरंदा हुया जेके हिते क़यादत कंदा हुया। हूअं बि उहो माण्हू जेको स्टूडेंट लाइफ में लीडर हूंदो आहे उहो पंहिंजे जॾहिं बि हुनखे नौकिरी मिलंदी आहे उहो बहितर नमूने में पंहिंजे उतां जी ऑफिसरशिप खे हलाइण जी क्वालिटी खां बाख़बर हूंदो आहे। पर हिननि यूनिवर्सिटियुनि खे दीवारूं ॾेई, सिंध यूनिवर्सिटी खे दीवार, मेहरान यूनिवर्सिटी खे दीवार, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी खे दीवार, रेंजर्स जूं गाॾियूं, राइफलूं खणी राइफलुनि जा मुंहं जेके आहिनि उहे सिधा कयूं, अवाम ॾे ईअं ताणियूं बीठा आहिनि ॼण हिते असांजा धाड़ेल आहिनि। बाबा धाड़ेल त कश्मीर में आहिनि, कंदकोट में आहिनि, घोटकी में आहिनि। तव्हां 25 अरब रुपया सिंध जी बजट रेंजर्स वारा खाओ था, उन त वञो कोन था। पर उन्हनि ॾे बि केरु मोकिले? सिंध जी हुकूमत चवे थी त सिंधी माण्हू बर्बादु हुजनि, तबाह हुजनि, इंफ्रास्ट्रक्चर न घुरनि, पेट्रोल जो तेल जो केतिरो बि रेट चाढ़े छॾियूं, माण्हू ख़ामोश हुजनि, माण्हू सां केतिरियूं ज़्यादतियूं कयूं, माण्हू ख़ामोश हुजनि, माण्हुनि खे नौकरियूं न ॾियूं, माण्हू ख़ामोश हुजनि, माण्हुनि खे अन्न न ॾियूं,
माण्हू बुख ते वेठा हुजनि त परेशान हुजनि त मानी कीअं मिलंदी। इहा आहे सूरत हाल। इहा सॼी प्लानिंग जेका आहे न इहा हुक्मराननि जी आहे त माण्हू बुख ते हुजनि त माण्हू असां खां कुझु न घुरनि। पर हितां जो माण्हू मुतारिक नथो थिए, सरापा एहतजाज नथो बणिजे। मां माण्हुनि खे चवां थो त अचो निकिरो हिन जबर जे ख़िलाफ़ु, ॾाढे ख़िलाफ़ु, ज़्यादती जे ख़िलाफ़ु, इस्तबदादी फ़्रॉन सिफ़त हुक्मराननि जे ख़िलाफ़ु जॾहिं असां निकितासीं त पोइ हिननि जे गिचनि में असांजा हथ हूंदा। पोइ श्रीलंका में जीअं हुक्मरान भॻा हुया न त अवाम उन्हनि जे पोयां हुयो, मिनिस्टर उन्हनि जे अॻियां हुया, हुननि जे पोयां भॼंदा विया। पर श्रीलंका बर्बादु थियल बैंकरप्ट मुल्क वरी बि पंहिंजे पेरनि ते बीह वियो आहे। पर पाकिस्तान जे पेरनि ते बीहण जा के बि इम्कान असांखे नज़र कोन था अचनि। हितां जा लीडर जेके आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक ऐं करप्ट आहिनि।